जामशोरो इंडस हाईवे ते लम्स गेट सामूं तेज़ रफ़्तार मज़दा जामशोरो वासी नौजवान मथां चढ़ी वई, जंहिं सबबि नौजवान अज़ीज़ बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लम्स अस्पताल में दाख़िल करायो वियो आहे। नौजवान जी हालत ॻणितीअ जोगी ॿुधाई पई वञे। वाक़िए बाबति वधीक तफ़सील मालूम कयूं था कल्याण न्यूज़ जामशोर जी रिपोर्टर अनवर अली शोरो खां। जी अनवर, रोड हादसे बाबति तफ़सीलुनि खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जामशोरो इंडस हाईवे ते लम्स गेट जे साम्हूं तेज़ रफ़्तार जेको वाटर टैंकर आहे उहो जामशोरे वासी नौजवान मथां चढ़ी वियो आहे, जंहिं सबबि नौजवान अज़ीज़ बिरोही सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जामशोरो हॉस्पिटल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं नौजवान जा माइट जेको आहे सो सख़्त परेशान आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त वाटर टैंकर हलाइण वारा मासूम ॿार आहिनि, जंहिंजा पेर बि ब्रेक ते नथा पुॼी सघनि। केतिरा ई भेरा असीं इंतिज़ामिया खे ज़िले इंतिज़ामिया खे चयो आहे, पर हिन महिल ताईं कंहिं बि उन ते नोटिस न वरितो आहे। ऐं मासूम ॿार जेको आहे सो वाटर टैंकर हलाए रहिया आहिनि। इन जो जल्द मां जल्द DC जामशोरो नोटिस वठे, ऐं न त केतिरा ई नौजवान रोज़ानी अजल जो शिकार थींदा रहंदा। महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ।